1 2 3 भाई एक्सप्रेस। धरती मालामाल, धरती मालामाल। कितनी गई दो बैठ गए अमा बस उथी आने भजंदे चेल इन जी अची तव्हां बि उथो ॿियो छा घणी वियो कुर्सी वारा वेही रहो कुर्सी ते सभु हेरे अची वञो। अदा गिफ्टूं खणी अचो आहिनि नेल्सन जो खणी आहे GFS जी खणी आहे GFS जा खणी अचो जल्दी जल्दी हिते अचो सभई हिते बीहो एतिरा जो आहे त ज़ाहिर आहे हिक ई हुन में वेंदा न। हे अधी गिफ्ट हलंदा हलो हे अधी गिफ्ट वठ हे अधी गिफ्ट काॾे वई खणी आ अधी हे गिफ्ट खुटी आहे छा काॾे हिकिड़ी खणी आहे बाबा हलो वाह शुरू बाबा हथ न हलायो कुर्सीअ खे डबल बि न वियो जी। ब्लैक टेलकम पाउडर वारनि जी गेम आहे डिनर सेट आहे इनाम म्यूजिकल चेयर 1 2 3 जे तो में आ हिम्मत मञाइण जी आ दुनिया सॼी खे हराइण जी जोश खपे जनून खपे जोश खपे जनून खपे मौज खपे ऐं मस्ती खपे। अड़ी अधी हलो अधी अदा खणी अचो अधी अचो बस ही अधी जे लाइ जेको आहे सो गिफ्ट आहे बाबा जी ताड़ी वधी जे लाइ बाबा ब्लैक ब्यूटी टेलकम पाउडर हाणे असां ख़ुशबू जी ज़रूरत न पवंदी आहे छो जो हुन में एतिरी ख़ुशबू आहे उनजी तरफ़ां आहे जूसर मशीन खणी आहे बाबा खणी आहे ख़बर पए ओए हे ज़बरदस्त भाउ तो खणी बि हू खणी आहे हू ब्लैक वारो हाली पोइ ॾियूं इहो था जी 1 2 3 जे तो में आ हिम्मत मञाइण जी आ दुनिया सॼी खे हराइण जी जोश खपे जनून खपे जोश खपे जनून ओहो अई आऊं से वरी हिम्मत कई बाबा ताड़ी वधी जे लाइ अदी हे ब्लैक ब्यूटी टेलकम पाउडर जो मुक़ाबिलो आहे जंहिंमें आहे जूसर मशीन 1 2 3 दुनिया सॼी खे हराइण जी जोश खपे जनून खपे जोश खपे। अरे बियर थी दो खींचे नहीं ऐसे नहीं बियर दोबारा होगा भाई खींचे नहीं ऐसा नहीं करे दोबारा होगा भाई जी 1 2 3 म्यूजिकल चेयर ब्लैक ब्यूटी टेलकम पाउडर जोश खपे हाथ न लाओ चेयर गतना बस नहीं बस खणी अचो नेल्सन ये तव्हांखे नौनिहाल जो गिफ्ट क़बूल हुजे भरपूर ताड़ी वधी जे लाइ 1 2 3 म्यूजिकल चेयर स्टार्ट। जोश खपे ब्लैक ब्यूटी टेलकम पाउडर जो मुक़ाबिलो आहे म्यूजिकल चेयर इनाम आहे जूसर मशीन जेको खटी दो वो फाइनल लाइ क्वालिफाई करे खपे ऐं मस्ती खपे जेकी वीचारी किरी आख़िर ताईं विड़े थी बस ताड़ियूं गेम ट्रिकी थी वेंदी बाबा जी 1 2 3 म्यूजिकल चेयर स्टार्ट हथ न लायो
जोश खपे जनून खपे जोश खपे अरे! जनून खपे मौज खपे ऐं मस्ती खपे हाँ, ये धरती था। माला हाँ, माल या बेमानी से माला हक ते गाने किरी हुई आहे हक ते किरी पई न गाने ये वेठी हुजे ते वेठी हुजे खणी आ जुसर मशीन खणी आ जुसर में हू खणी आ जाने आलिया खणी आ ॾेऊं सूता ये जूसर मशीन बाबा मैं खणी आ ब्लैक ब्यूटी टेलकप पाउडर जी जूसर मशीन तव्हांखे मुबारक हुजे जी क्या नाम है बाजी नसरीन। इसमें क्या जूस सब्जी का जूस बनाओगी या फ्रूट का फ्रूट का ही बनाऊंगी। फ्रूट का बनाएंगी भले इंजॉय भरपूर तारियूं तव्हांखे मुबारक हुजे थैंक यू। माइक वठ बाबा वो सुना हेॾे आओ छोकिरा काॾे में ही वठो भरपूर तारियूं बेहतरीन गिफ्ट खणी आती जे लाइ ही तव्हांजे लाइ गिफ्ट हुजे हाँ